अमेरिकी सदर ट्रंप जो अॼु सिचुएशन रूम मीटिंग जो जाइज़ो वठण जो इम्कान। अमेरिकी मीडिया जो चवणु आहे त ईरानी ते अमेरिका खे मिली चुकियूं आहिनि। ईरान एटमी हथियारनि ते ॻाल्हि ॿोल खे अॻे मरहले ताईं ऐं आबनाए हुर्मज़ खोलण जी आछ कई आहे। ईरानी खिते के मफ़ादनि जे लाइ जेको मुमकिन थींदो रूस कंदो। उमेद आहे त ईरानी अवाम ॾुखे दौर मां निकिरी वेंदो ऐं अमुन क़ाइमु थींदो। रूस ईरान सां स्ट्रेटेजिक लाॻापनि खे जारी रखण जो इरादो रखे थो। सदर पुतिन जी ईरानी परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची सां मुलाक़ात दौरान ॻाल्हि ॿोल। ईरानी परॾेही वज़ीर चयो त रूस ईरान लाॻापा स्ट्रेटेजिक भाईवारी ते ॿधल आहिनि जेके वधीक मज़बूत थींदा रहंदा। ॻाल्हियुनि में कुछ अगभराई थी आहे पर अमेरिका जी हद खां वधीक मुतालबनि सबबि मक़सद हासिल न थी सघिया। रूसी दोस्तनि सां जंग बाबति मौजूदा सूरत हाल ते मशावरत ऐं जाइज़े जो मुनासिब मौक़ो आहे। ईरानी परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची जूं मास्को में मीडिया सां ॻाल्हियूं। सदर चवणु आहे त पाकिस्तान ईरान ऐं अमेरिका विच में ॻाल्हियुनि में अहम जाकिर जो किरदारु अदा करे रहियो आहे। ॻाल्हियुनि में कुझु अगभराई थी पर अमेरिकी मौक़िफ़ सबबि मक़सद हासिल न थी सघिया। ज़रूरी हुयो त पाकिस्तानी दोस्तनि सां मशावरत करियूं त जीअं मौजूदा सूरत हाल जो जाइज़ो वठी सघिजे। इस्लामाबाद जो दौरो निहायत लाभाइतो रहियो। पाकिस्तानी इख्तियारनि सां हकारी मशावरत थी उन्हनि हालतुनि जो जाइज़ो वरितो जिन तहत ईरान अमेरिका ॻाल्हियूं जारी रही सघनि थियूं। ईरानी परॾेही वज़ीर अब्बास इराक़ची जी सऊदी हममनसब सां टेलीफोन ते ॻाल्हि ॿोल। ॿिन्ही परॾेही वज़ीरनि इलाइक़ाई सूरत हाल जी तार घटिताई ते ख़्यालनि जी ॾे वठि कई। अमेरिकी सदर ट्रंप चयो आहे त ईरान जंग जल्द ख़त्म थींदी ऐं असां सोभ माणींदासीं। ईरान ॻाल्हियूं करणु चाहे थो त फ़ोन करे सघे थो। अमेरिका इहो कमु फ़ोन ज़रिए करे सघे थो। ईरान में जिन माण्हुनि सां मुंहुं ॾियूं पिया उन्हनि में कुझु अणवणंदड़ आहिनि। उमेद आहे त ईरान अकुलमंदीअ जो मुज़ाहिरो कंदो। रचायल यूरेनियम जो मामिलो ॻाल्हियुनि जो हिसो आहे असां उनखे हासिल कंदासीं। चीन असांजी मदद करे सघे थो। अमेरिकी सदर ट्रंप पारां हिकु भेरो ॿीहर वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं फील्ड मार्शल आसिम मुनीर तरफ़ां शानदार शख़्सियत करार। संदसि चवणु आहे त पाकिस्तान सुठो कमु करे रहियो आहे। मूं 8 जंगियूं रोकरायूं जिन में पाकिस्तान ऐं भारत जी जंग में शामिल आहे। आलमी मंडी में खाम तेल जा अघ 2% वधी विया। ब्रेंट खाम तेल जी क़ीमत वधी $107 फ़ी बैरल थी वई। WTI जी क़ीमत $96 फ़ी बैरल थी वई। स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान व्याज जी शरह में 1% इज़ाफ़ो करे छॾियो। मुल्क में महांगाई ऐं मुआशी हालतुनि खे नज़र में रखंदे स्टेट बैंक ऑफ पाकिस्तान नई मॉनेटरी पॉलिसी जो ऐलान कयो। स्टेट बैंक मूजिबि व्याज जी शरह खे 10.5% मां वधाए 11.5% मुक़ररु कयो वियो आहे। हीउ फ़ैसिलो मुल्क में वधण महांगाई जे दॿाउ खे कंट्रोल करण ऐं मुआशी इस्तेहकाम बरक़रार रखण जे लाइ कयो वियो। मौजूदा मुआशी सूरत हाल में सख़्त मॉनेटरी पॉलिसी इख्तियार करणु ज़रूरी थी पियो हो त जीअं क़ीमतुनि में इज़ाफ़े खे क़ाबू में आणे सघिजे। माहिरनि जो चवणु आहे त व्याज जी शरह में वाध सां बैंकुनि खां कर्ज़ वठणु महांगो थी वेंदो जंहिं सबबि कारोबारी सरगर्मियुनि ऐं सीड़पकारी ते कुझु हद ताईं असरु पइजी सघे थो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो पाकिस्तान में क़ीमती पत्थरनि जी खोटराई ऐं प्रोसेसिंग खे आलमी मयार सां हम आहंग करण ऐं एक्सपोर्ट वधाइण जो अज़म ज़ाहिर। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि टी सेंटर ऑफ एक्सपीरियंस क़ाइमु करण बाबति जाइज़ा इजलास थियो। क़ीमती पत्थरनि जी प्रोसेसिंग खां पोइ एक्सपोर्ट वधाइण जे लाइ जामे हिकमत अमली तयारु करण जी ज़िम्मेवारी रथाबंदी वारे वज़ारत हवाले जल्द मुकमल लाहे अमल तयारु करे वज़ीर आज़म खे पेश कयो वेंदो। वज़ीर आज़म जो चवणु आहे त पाकिस्तान खे अल्लाह ताला क़ीमती पत्थरनि समेत कुदरती वसीलनि जी वॾी दौलत सां नवाज़ियो आहे। इहो अहिड़ो शुबो आहे जंहिंसां मक़ामी वसीलनि ज़रिए एक्सपोर्ट में नुमाया इज़ाफ़ो आणे सघिजे थो। पाकिस्तान में चीन विच में कराची जे लाइ सामूंडी पाणीअ खे इस्तेमालु जोॻो बणाइण समेत 3 मुफ़ाहमती यादाश्तनामनि ते सयूं। चीन जे सूबा हुनान जे शहर चांगशा में
MOUs ते सयूं करण जी तकरीब कोठाई हुई। सदर आसिफ अली ज़रदारी तकरीब में शिरकत। सामूंडी पाणी के इस्तेमाल लाइक बढ़ाइण, ज़रई टेक्नोलॉजी ऐं चांहि जे शोबे में सहकार बाबति मुफ़ाहिदनि ते सयूं कयूं वयूं। पाकिस्तान तरफ़ां सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण ऐं सेनेटर सलीम मानवीवाला MOUs ते सयूं कयूं। मुआहिदे जो मक़सदु सनअत जे सभिनी शोबनि में सहकार खे हथी ॾियणु आहे। ॾखण वज़ीरस्तान जे इलाइक़े अंगूर अड्डा में अफ़गान चिर ॾियारींदड़ अगराईअ ते पाक फ़ौज जी जवाबी कार्रवाई। सिक्योरिटी ज़रियनि मूजिबि पाक फ़ौज केतिरियूं ई अफ़गान पोस्टूं तबाह करे छॾियूं। अफ़गान तालिबान सिविल आबादी खे निशानो बणायो। फायरिंग जे नतीजे में 2 औरतुनि समेत 3 शहरी ज़ख़्मी थी पिया, इस्पताल मुंतक़िल। सिक्योरिटी ज़रियनि जो चवणु आहे त फितनाइल ख़वारिज जे मुदाख़लत जी बि कोशिश नाकाम बणाई वई। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी सां सखर जे मेयर अरसलान शेख जी मुलाक़ात। सखर जे तरक़ियाती मंसूबनि ऐं कारकर्दगी बाबति तफ़सीली ब्रीफिंग। बिलावल भुट्टो ज़रदारी सां MPA मोहम्मद आसिफ ख़ान ऐं माड़ीपुर टाउन जे चेयरमैन हुमायून ख़ान पिणु मुलाक़ात कई। मुलाक़ात दौरान MPA मोहम्मद आसिफ ख़ान सालियानी तरक़ियाती स्कीमुनि ते अमल दरामद बाबति तफ़सीली ब्रीफिंग ॾिनी। बिलावल भुट्टो ज़रदारी हिदायत कई त सिंध हुकूमत माहिगीरनि खे डीज़ल ते सब्सिडी फ़राहम करे त जीअं उन्हनि जी मुआशी हालतुनि में बहितरी अची सघे ऐं रोज़गार जा वसीला वधनि। PP चेयरमैन सां सेनेटर वक़ार मेहदी पिणु मुलाक़ात कई। इस्लामाबाद में घरू वज़ीर मोहसिन नकवी जी निगरानी में ऑपरेशन ग्रीन बेल्ट ते क़ाइम FC कैंप ऑफिस में डांटी वई। मोहसिन नकवी जो चवणु आहे त FC कैंप ऑफिस जे लाइ मुतबादिल कानूनी जॻह फ़राहम कई वेंदी। इस्लामाबाद में बिना फ़र्क़ जे हद दख़िलनि ख़िलाफ़ ऑपरेशन जारी रहंदो। कंहिं बि सरकारी या ख़ानगी इदारे खे सरकारी ज़मीन ते रावत या कब्ज़े जी इजाज़त न ॾिनी वेंदी। इरिसा मुल्क में 27% पाणी जी खोट जी अॻकथी करे छॾी। पाणी जी खोट पूरी करण जे लाइ केनालनि जी लाइनिंग ऐं डीसैलिनिंग जो अमल जारी आहे। हारियुनि खे घटि पाणी में बहितर पोख जे लाइ हर मुमकिन मदद फ़राहम कई पई वञे। केनालनि मां मिटी कढण वारनि प्राइवेट माण्हुनि जा इदारनि ख़िलाफ़ सख़्त कार्रवाई कई वेंदी। आबपाशी खाते जे सूबाई वज़ीर जाम ख़ान शोरो सखर में मीडिया सां ॻाल्हियो। संदसि चवणु आहे त वर्ल्ड बैंक जे सहकार सां सखर बैराज जी अपग्रेडेशन जो कमु जारी आहे। जून 2026 ताईं बैराज जा 26 दरवाज़ा तब्दील करण जो हदफ़ हासिल कयो वेंदो। सखर बैराज जा सभई 44 मेन गेट 2026 ताईं मुकमल तौर तब्दील कया वेंदा। कंहिं बि अणवणंदड़ सूरत हाल खां बचण जे लाइ काफर डैम खे फुल प्रूफ बढ़ायो वेंदो। सूबाई वज़ीर आबपाशी जाम ख़ान शोरो जो सखर बैराज जो दौरो जारी तरक़ियाती कमनि जो जाइज़ो वरितो। शिकारपुर भरिसां हथियारबंदनि जी फायरिंग में ॻोठाणो क़तल। ॻोठ लोडरा में मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि सिरुनि जे भट्ठे ते वेठल पोरियत मथां फायरिंग करे ॾिनी। गोलियूं लॻण सबबि 40 वरियनि जो गुलाम अब्बास राहू जो ज़ख़्मी थी पियो, इस्पताल में फ़ौत थी वियो। मीरपुर ख़ास जे इलाइक़े काहू दड़े वारे इलाइक़े मां 60 वरियनि जे पीरसर जो कुहाड़ियूं लॻल लाश हथ। मक़तूल जी सुञाणप लखारनू ख़ासकेली जे नाले सां थी। पीर सेंटर में हिननि खां घर में अकेलो रहंदो हुयो ऐं फ़ालिज सबबि मफ़लूजी वारी ज़िंदगी गुज़ारे रहियो हो। पुलिस मूजिबि लखारनू ख़ासकेली असल में ज़ाहिदाबाद भरिसां बखड़ ख़ासकेली ॻोठ जो रवासी हुयो। संदसि 3 पुट धार धार रहंदा आहिनि। गड़ी असर भरिसां खर के बाहि नींगर सड़ी फ़ौत थी वियो। माउ ज़ख़्मी। ॻोठ मीर मोहम्मद बंगलाणी में चुल्ह मां उथियल चिणग घर खे साड़े छॾियो। 6 वरियनि जे नींगर कादर बख़्श सड़ी फ़ौत थी वियो। संदसि माउ फातिमा ख़ातून ज़ख़्मी थी पई। फायर ब्रिगेड अमले पहुची बाहि ते ज़ाब्तो आंदो। गाज़ी आरिफ में मेहर जी 6 वरियनि जी निगरी उजाला परवीन सोलंकी जी बाज़ाबी जे लाइ एहतिजाजी मुज़ाहिरो ऐं धरनो। सियासी समाजी इल्मी अदबी सिविल सोसाइटी जे नुमाइंदनि जो एहतिजाज। अॻवाननि जो चवणु आहे त उजाला परवीन सोलंकी खे 14 ॾींहं थी विया आहिनि। बाज़ाबी नाहे थी सघी। ॿारड़ीअ खे बिना देरि बाज़ाब कराए वारसनि जी बेचैनी ख़तमु कई वञे। ऐं ठुल भरिसां फुरदुरान क़तल थियल नौजवान ज़फ़रुल्लाह ढोल जे वारसनि जो धरणो। सिंध पंजाब ॾांहुं बि ट्रैफ़िक मोदल थी वई। एहतिजाज कंदड़नि जो चवणु आहे बदबनी सबबि हर शहरी गैर महफ़ूज़ आहे।
रात जो नौजवान खे गोलियुनि जो खाज बणायो वियो। पुलिस ॾोहारनि ख़िलाफ़ कार्रवाई करण जे लाइ तयारी न आहे। मक़तूल ज़फ़रुल्लाह ढोल जे क़ातिलनि खे गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे।